सिंधुअ जा ऐं ख़सूसी सिंध जा बदीन रवासिन जा ही मंज़र आहिनि जेके पीअण जे पाणी जे लाइ तड़पी रहिया आहिनि ऐं नंढड़ा नंढड़ा खॾा खोटरे खेनि पाणी उन्हनि मां जमा कयो थो वञे, उहो पाणी पीअण ते मजबूर आहिनि। ऐं ॿिए पासे पंजाब जी हठधर्मी ॾिसो, पंजाब हुकूमत पाणी जे मामले ते इरसा खे ख़त लिखियो आहे त पंजाब जो पाणी खेनि कटौती कयो थो वञे, पंजाब सां नाइंसाफ़ी कई थी वञे। ऐं जॾहिं पंजाब हुकूमत जो इहो बि चवणु आहे त खेनि सिंध खे पाणी वधीक ऐं पंजाब खे घटि ॾिनो थो वञे, जंहिं ते खेनि किसाननि में बेचैनी वधी रही आहे, जंहिं ते अमन अमान ख़राबु थियण जा सबब बणिजी सघनि था पिया, जंहिं ते इरसा जे मेंबरनि जवाब में लिखियो आहे त अहिड़ी कंहिं बि कोताही जो हामी न आहियूं ऐं ना ई वरी कंहिं सां पाणी जे मामले ते खोट था करे सघूं। इरसा जे मेंबर जो इहो बि चवणु आहे त खेनि पंजाब